अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जो मुंहिंजो ही टॉपिक आहे त असुल हीरा केरु आहिनि, जंहिंजो नालो हमेशह अमर थी वञे थो। हिकु वॾी हक़ीक़त इहा आहे त टीवी ऐं सिनेमा जी स्क्रीन ते ईंदड़ कलाक ॾेढ वारे फिल्मी अदाकार बजाए असुल हीरो उहो आहे जेको मेणबतीअ वांगुरु पाण सड़ी बि ॿियनि जी ज़िंदगीअ में रोशनी करे वञे। मां तव्हांखे हिन जो दलील थो ॾियां त अदाकार जो नालो सिर्फ़ु हिकु सदीअ ताईं हूंदो आहे ऐं हिकु आलिम, हिकु बहादुर क़ौमी हीरे ऐं हिकु शहीद जो नालो हमेशह ज़िंदा रहंदो आहे। मसलन मां तव्हां खां पुछां थो त अॼु खां 100 साल अॻु जेकी फिल्मी सितारा हुया उन्हनि जा नाला ॿुधायो, त यकीनन उहे तव्हां छो ॾिसंदो। उन्हनि जा ड्रामा उन वक़्त जा तव्हांखे बोर कंदा ऐं उन्हनि जा नाला तव्हांखे छो ख़बर हुजनि जेकी तव्हां ॾिसंदा ई न आहियो। उन्हनि जी शोहरत बसि हिकु सदीअ ताईं हुई, पर हाणे मां तव्हांखे बहादुरनि, शहीदनि, दानेश्वरनि, जानबाज़नि, आलमनि जा नाला ॿुधायां जंहिंखे 100 साल खां बि अञा वधीक अरसो थी वियो हुजे। अगरि तव्हां बि चाहियो था त मरण खां पोइ तव्हांजो नालो यादि कयो वञे त हिकु फिल्मी अदाकार, क्रिकेटर मां मुतासिर थियण बजाए उन्हनि असल हीरनि मां मुतासिर थियो ऐं उन्हनि जी पैरवी कयो। मां ईअं नथो चवां त इहे टीवीअ ते ईंदड़ घटि आहिनि, पर इन्हनि जी शोहरत असल हीरनि जे मुक़ाबले में घटि आहे। यकीनन इहा ॻाल्हि तव्हांखे दिलि सां लॻी हूंदी त अॼु खां 100 साल अॻु में जेके स्टेज जा अदाकार हुया उन्हनि सभिनी जा नाला अॼु कोन्हनि सवाइ हिकु अध जे। पर मां तव्हांखे अॼु गामू सचार जो नालो ॿुधायां, पोणा 200 साल अॻु जे शहीद होश मोहम्मद शीदीअ जो नालो ॿुधायां, तव्हांखे 1968 जे बहादुर जमाल शीदीअ जी कहानी ॿुधायां। इन्हनि के फिल्मुनि में कमु न कयो, इहे असुल हीरा हुआ। इन्हनि वक़्तु अचण ते बहादुरीअ जो मुज़ाहिरो कयो ऐं इन्हनि जो नालो अमर थी वियो। ऐं केतिरा ई बहादुर ऐं गाज़ी शहीद, मसलन दोदो सूमरो ऐं ॿिया केतिरा ई, इन्हनि मां कंहिं हिक जी कहानीअ ते अलॻि किताब लिखियल आहिनि। जेकॾहिं कंहिं हिक जी बि कहानी बयानु कजे त हीउ वीडियो कलाकनि जो थी वञे। दोस्तो, ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे, पंहिंजी ज़िंदगीअ में जिते बि आहियो, चाहे अमीर आहियो, चाहे ग़रीब आहियो, चाहे बॉस आहियो या मुलाज़िम आहियो या तोड़े फ़ारिग़ आहियो, अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजो बि नालो ज़िंदा रहे त हुन लाइ पोज़ीशन जी ज़रूरत घटि ऐं कुझु अनोखो कमु करण जी ज़रूरत घणी आहे। तव्हांखे इन्हनि शहीदनि जे नक्श क़दम ते हलणो पवंदो जेकी पंहिंजो साहु ॾेई वेसाहु ॾेई आहे। ज़रूरी न आहे त नालो सुभाणे उन्हनि जो रहंदो जेकी हिन वक़्तु अमीर हुजनि। इहा इन शइ जी क़ीमत न आहे। अलाए केतिरा अमीर गुज़रिया जिन पंहिंजी ज़िंदगीअ में रुॻो सुखु ॾिठो, जंहिंजी सॼी ज़िंदगी कंफर्टेबल आरामदार रही, पर अॼु उन्हनि जो नामो निशान न आहे। तव्हां ॾिसो अॼु नालो कंहिंजो ज़िंदा आहे। उन्हनि अमीरनि जे मुक़ाबले में उन्हनि माण्हुनि खे ॾिसो जेकी हक़ जी राह में ईज़ाया विया, अॼु उहे माण्हुनि खे यादि आहिनि। केतिरा ई मज़हबी ऐं क़ौमी मिसाल अॼु तव्हांजे साम्हूं आहिनि। मां हिते सिर्फ़ु क़ौमी हस्तनि जा नाला एड कया छो जो मज़हबी हस्तनि में माण्हू इख़्तिलाफ़ रखनि था। कंहिंजी बि कामयाबु ज़िंदगी ॾिसो या जंहिंजो नालो अॼु ॾींहं ताईं ज़िंदा आहे, उन जी लक न हुई, उन इन शइ जी क़ीमत अदा कई। इहा क़ीमत हर कोई अदा करे नथो सघे। हर शख़्सियत मुख़्तलिफ़ तरीक़े सां पंहिंजे मक़सद हयात ते पहुती जहिड़ो उन जो मक़सदु हुयो, ऐं जेका शइ उन जे विच में आई उन उहा छॾे ॾिनी। अगरि तव्हां शहीद होश मोहम्मद शीदीअ जी ज़िंदगीअ खे ॾिसो त उन जे दौर में जवान ॿिया बि घणा हुआ, पर अॼु असांखे नालो सिर्फ़ु उन जो यादि आहे। उन दौर में हिन माण्हूअ पंहिंजी आरामदाह ज़िंदगी तर्क कई ऐं वक़्त जी पुकार खे हिन लबेक चयो ऐं वक़्त जे वॾे साम्राज आॾो बीठो। इन शहीद जी ज़िंदगीअ मां असांखे इहा पॉइंट मिले थी त असां कहिड़ी बि सिचुएशन में हुजूं, अगरि धरती रतु घुरे
त पुठी ॾेई न भॼूं, पंहिंजे आख़िरी साह ताईं विढ़ंदा रहूं। या ईअं चई सघो था त जेको बि असांजो मक़सदु हयात आहे, अगरि उनखे पूरे करण जी क़ीमत बि वेड़ थी वञे त असांखे विढ़णो पवंदो। हक़ीक़त में जेका पॉइंट नज़र अचे थी त नाला तारीख़ में बहादुरनि जा मिलनि था। इन जो को फ़र्क़ु नथो पए त तव्हां किथे अक़लियत में आहियो या अक्सरियत में आहियो। मुग़ल एम्पायर जी शुरूआति ॿिनि भाइरनि जी हिमत सां थी। ॿ शुरूआती माण्हू काॾे ऐं हिक पासे सॼे मुल्क जा माण्हू। अरगूननि जे दौर में मुज़ाहिमत कंदड़ ॿिनि टिनि माण्हुनि जा नाला अॼु बि ज़िंदा आहिनि। ही सभु नाला मां तव्हांखे माज़ीअ जे माण्हुनि जा ॿुधाया। जेकॾहिं ॻाल्हि कजे दौरे हाज़िर जी त दौर सां गॾोगॾु रिवाज मटणु लॻो। हाणे जेको बि माण्हू काई नई शइ साइंसी ईजाद करे थो या का अनोखी शइ करे थो जंहिंमें जान जी का रिस्क कोन्हे, उनजो नालो बि फ़ुर्सत में अची थो वञे। तव्हांजे साम्हूं आहिनि केतिरा ई मिसाल। कंहिं बल्ब ठाहियो, डाविंची जहाज़ ठाहियो। ईअं ई इन में हिकु शइ कामन आहे त हर उहो माण्हू जंहिं काई शइ पहिरियां कई। मसलन मुल्क जो पहिरियों वज़ीर आज़म केरु हुयो ऐं औरतुनि में पहिरीं केरु थी वग़ैरह। हर उहो पेशो, हर उहा तख़लीक़ चवण जो मक़सदु त जंहिं माण्हूअ खां शुरूआति थिए थी उन माण्हूअ जो नालो रहे थो। अगरि असां उन्हनि हस्तनि जी ॻाल्हि कयूं त जेकी पंहिंजी क़ौम में न, पंहिंजे मुल्क में न, बल्कि पूरी दुनिया में मशहूरु आहिनि, त वरी मोटी साॻी बहादुरीअ ते ॻाल्हि अचे थी त इंटरनेशनल तौर ते सिर्फ़ु पंहिंजी क़ौम ताईं महदूद न, बल्कि पूरी दुनिया में अॼु जेकी माण्हू मशहूरु आहिनि, अगरि उन्हनि मां असां कंहिं हिक जो नालो मेंशन कयूं त तव्हांखे ची गवीरा जो नालो मिलंदो। जेको माण्हू कंहिं मुल्क जी क़ौम ऐं वसाइल ज़ालिम फ़ौज खां आज़ादु कराए थो, तव्हां हिन जो फ़ोटू ॾिसी रहिया आहियो, पर मां यकीन सां थो चवां त अगरि तव्हां मां कंहिंखे इन जे नाले जी ख़बर जी अॻु न बि हुई त तव्हां ज़रूरु इन जो फ़ोटू शर्टुनि ते ॾिठो हूंदो। इन जे नाले जे बका जी क़ीमत हिन जी रुॻो बहादुरी न, बल्कि क़ुर्बानी बि आहे। पंहिंजी आरामदाह ज़िंदगीअ जी क़ुर्बानी। ही दम जो मरीज़ हूंदे जंगलनि में रहियो, जिते अलाए केतिरो वक़्तु यूनियो बुखियो रहंदो हुयो। इन सां गॾोगॾु हिन खे इन तहरीक जे करे पंहिंजी घरवारी बि छॾणी पई। असांखे हिन जी ज़िंदगीअ मां इहो ई मिले थो त हिन पंहिंजे मक़सद हयात खे पूरो करण लाइ बीमार हूंदे बि पूरो ज़ोर लॻायो ऐं विच सफ़र में जॾहिं पंहिंजो बि हिन मां हथु कढी वियो त पोइ बि हिन हार न मञी। ज़िंदगीअ जे हिन तजुर्बे खां पोइ ची गवीरा पंहिंजे दिलि जा ई लफ़्ज़ ॿुधाया त कुझु हासिलु करण लाइ कुझु क़ुर्बान करणु सिखो। ॿियो पॉइंट आहे शाइर ऐं अदीब। तव्हांजे ज़हन में फ़ौरन भिटाईअ जो नालो या बुखारीअ जो नालो अची वियो हूंदो। इन्हनि माण्हुनि जो नालो बि स्क्रीन वारे अदाकार जे मुक़ाबले में घणी देरि ताईं रहे थो। तव्हां ॾिसो जिन अदाकारनि खे 70-80 साल थियो आहे, उनजो नालो वञी कंहिं ॿार खां पुछो, हुनखे ख़बर न हूंदी, पर क़ौमी शाइर जो नालो पुछो त भिटाईअ जो नालो खणंदो, जॾहिं त भिटाई इन्हनि खां 200-300 साल अञा वधीक अॻु जो आहे ऐं अॼु उन जे नाले सां इलाइक़ा बणियल आहिनि। ऐं शाइर जी हिकु वॾी फ़ज़ीलत इहा बि आहे त उनजो पंहिंजो नालो त ज़िंदा रहे थो, पर उहो ॿोलीअ खे बि हयाती ॾेई थो वञे। ऐं आख़िरी अचे थो मश्किरो। उहो मश्किरो न जेको सिर्फ़ु टीवीअ ताईं महदूद हुजे, बल्कि उहो जेको असुलु ज़िंदगीअ में बि माण्हुनि जे मुस्कुराइण जी वजह बणिजे। जीअं वतायो फ़क़ीर, जुम्मो फ़क़ीर। इन्हनि जे दौर में टीवी न हुई, पर पोइ बि इहे अॼु तव्हांखे यादि आहिनि, छो जो इहे माण्हू असुलु ज़िंदगीअ में माण्हुनि जे मुस्कुराइण जो ज़रियो बणिजंदा हुया। पर जेकॾहिं टीवीअ जे मश्किरनि जी ॻाल्हि कयूं त बैनुल अक़वामी शोहरत याफ़्ता मिस्टर बीन खां जॾहिं पुछियो वियो तव्हांजे वीडियोज़ में, फिल्म में, ड्रामे में सिर्फ़ु बॉडी लैंग्वेज हूंदी आहे, ॻाल्हाइणु न हूंदो आहे, ईअं छो?
त हुन ते मिस्टर बीन जवाबु ॾिनो त अगरि मां पंहिंजी ॿोलीअ में टोणनि ऐं डायलॉगनि ते मुश्तमिल फ़नी कंटेंट ठाहींदुमि त मां सिर्फ़ु पंहिंजी क़ौम ताईं महदूद थी वेंदुमि। मिस्टर बीन जे चवण जो मक़सदु त बॉडी लैंग्वेज त पूरी दुनिया में साॻी हूंदी आहे। इन आइडिया ते अमल करण सां मूंखे हर क़ौम जो माण्हू सुञाणींदो। सलाम हो हिन जे आइडिया खे। इहा हिकु वॾी पॉइंट हुई। असांजे ज़हन में जेकॾहिं को अहिड़ो आइडियो अचे त असां पहिरियां वॾी हस्ती थियण जो इंतज़ारु कंदा आहियूं, या असां चाहींदा आहियूं त असां वटि पहिरियां सभु वसाइल अचनि पोइ असां शुरू कंदासीं। हिन माण्हू वटि शुरूअ में जेको बि कुझु हुयो उहो हिन इस्तेमालु करणु शुरू कयो। दोस्तो, ही कुझु चंद पॉइंटियूं पंहिंजे नाले खे हमेशह ज़िंदा रखण जूं जेके हिन वीडियो जी समरी बणजनि थियूं। पहिरियों, बहादुर जांबाज़ रियल हीरा जेकी अमली तौरु क़ौम जे कमु पिया अचनि। ॿियों, शहीद ख़ौफ़ जे हूंदे बि सचो ॻाल्हाइण वारा। टियों, का साइंसी शइ पहिरियां ईजाद कंदड़। मसलन अॼु जहाज़ त केतिरा ई माण्हू ठाहिनि पिया, पर किताबनि में नालो उन जो आहे जंहिं पहिरियां ठाहियो हुयो। चौथों, शाइर। ऐं आख़िरी पंजों, फ़नी माण्हू। अगरि तव्हां हीअ समरी ज़हन नशीन करणु चाहियो था त हिन समरीअ जो स्क्रीन शॉट कढो ऐं जॾहिं बि तव्हां पंहिंजे मक़सद हयात खां हटी वञो त हीअ समरी ॿीहर पढ़ो। इनशाला इहा तव्हांजी ज़िंदगीअ में ज़रूरु कमु कंदी। हिन वीडियो में मां या पाण माज़ीअ जे कुझु बादशाह जा नाला ऐड न कया, छो जो ही पॉइंटियूं ख़ासि हो आम माण्हू लाइ आहिनि। ऐं हिन खां बि अहम ॻाल्हि इहा आहे त ज़रूरी न आहे त तव्हां कंहिं हिकु प्रोफेशन ते ज़िद करे बीहो, उहो तव्हां खां थिए बि न। मसलन कुझु शयूं कुदरती ॾात हूंदियूं आहिनि। तव्हांखे शाइरी अचे बि कोन ऐं मशहूरु थियण लाइ ज़बरदस्ती शाइर करण जी कोशिशि कयो। जीअं कुझु माण्हुनि वटि सुर न हूंदो आहे, पोइ बि हू मशहूरु थियण लाइ स्टेज ते ॻाए माण्हुनि खे बि बोर कंदा आहिनि ऐं पंहिंजो बि वक़्तु ज़ाया कंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि जी रहंदो पर्सनैलिटी ख़राबु थींदी आहे। इन ॻाल्हि ते पहिरियां गौर कयो त हर माण्हूअ खे अलाह ताला अलॻि नेमत ॾिनी आहे। शाइरीअ जहिड़ो दिमाग़ु, कंहिंखे नयूं शयूं ठाहिण जी सोच, त कंहिंखे सुर, एसेक्स्ट्रा। सभ खां पहिरियां तव्हांखे पंहिंजो पाण खे सुञाणो पवंदो, उन स्ट्रेंथ खे जेका तव्हांजे अंदर में आहे, जेका अलाह ताला तव्हांखे अता कई आहे। उन जी सुञाण कीअं करणी आहे, इन मौज़ूअ ते मुंहिंजो अॻ में वीडियो अपलोड कयल आहे, उहो ज़रूरु ॾिसंदा। ऐं अगरि हिन वीडियो जी पॉइंटनि खां अलावा तव्हांजे ज़हन में पंहिंजे नाले खे हमेशह अमर करण जूं पॉइंटियूं आहिनि त उहे कमेंट में ज़रूरु शेयर कजो। फाइनली, हिन वीडियो जी हेठि ॿिनि कहावतुनि सां नालो सुठे ऐं बुरे ॿिन्ही जो रहंदो आहे। बसि फ़र्क़ु इहो आहे त हिक खे माण्हू सुठनि लफ़्ज़नि में यादि कंदा आहिनि, ॿिए ते लानत कंदा आहिनि। ऐं आख़िरी, ए इंसान तूं हॾनि ऐं गोश्त जो ढांचो आहीं, तुंहिंजी असुलु हस्ती तुंहिंजो किरदारु आहे। इन जिस्म खे हिकु ॾींहुं मिटीअ में मिली वञिणो आहे। अगरि संवारणो अथई त पंहिंजे किरदार खे संवार, छो जो उनखे बाक़ी रहणो आहे। बिनते नबी सलामुल्लाह अलैहा।